والسلام على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون آمنت بالله صدق الله العلي العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه وما تأخر أو كما قال عليه الصلاة والسلام وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا अजीज दोस्तों सामने हजरत सूरह बकरा की 23 है तो कोई आयत तिलावत की हुई दुआ है अल्लाह पाक सही माना मफहूम समझाने की तौफीक नसीब अता फरमाए बाद में अल्लाह पाक उनके वहाँ के जमीन मुसलमानों के अमल करने की तौफीक नसीब अता फरमाए इन आयत मुबारक में रमज़ान मुबारक के रोज़े की फर्जियत जो ज़िक्र आई उन सां गॾोगॾु रोज़े जा अहकामात ऐं मसाइल जो अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो उन सां गॾोगॾु रमज़ान मुबारक की फज़ीलत ऐं उन फज़ीलत जो सबब क़ुरान करीम जे नुज़ूल जो भी अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमायो असाई तव्हां वॾा खुश नसीब आहियो कि रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो असाई तव्हां जी ज़िंदगी में शुरू थी चुको अल्लाह पाक असाई तव्हां खे इन महीने जूं रहमतूं ऐं बरकत नसीब अता फरमाए
पूरे महीने जा अल्लाह पाक असें तव्हांखे रोज़ा नसीब अता फरमाए। पूरे महीने जो अल्लाह तबारक व तआला असें तव्हांखे नमाज़ों व जमात अदा करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। पूरो महीनो अल्लाह तबारक व तआला असें तव्हांखे कुरान पाक जी तिलावत ऐं ज़िक्र अज़कार करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। इस्तिग़फ़ार करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। इन करे त हे महीनो अल्लाह जी रहमत जो महीनो, रब जी रहमत वसे थी। रहमत जो महीनो आहे, पहिरियों ॾहाको आहे बि रहमत जी रहमत आहे। फरमाए अव्वल हो रहमत, इन जो पहिरियों ॾहाको रहमत आहे। रहमत जी रहमत छा खे चइबो आहे कि बानो जेको घुरे उहो रब जे तरफ़ां हुनखे मिले। फ़ाइदो ई फ़ाइदो, नुक़सान खां इंसान बचे, साइड में नहीं। इहा आहे रहमत। कि तकलीफ़ इंसान जो ख़त्म थियनि, उहो फ़ाइदा ई फ़ाइदा अचनि। हिन महीने जो पहिरियों हिसो रहमत आहे, माना अल्लाह पाक असां तव्हांखे सिर्फ़ु और को फ़ाइदा ई फ़ाइदा ॾिए थो, नुक़सान खां रब असां तव्हांखे बचाए। दुनिया जा नुक़सानात खां बि रब पाक असां तव्हांखे महफ़ूज़ फरमाए त आख़िरत जा नुक़सान गुनाहनि खां बि अल्लाह पाक असां तव्हांखे महफ़ूज़ फरमाए। इन करे नबी साईं फरमायो अव्वल रहमत, इन जो पहिरियों ॾहाको रहमत व औसतु मग़फ़िरत, रमज़ान मुबारक जो ॿियो ॾहाको मग़फ़िरत आहे, गुनाहनि खां माफ़ी, छुटकारे जो सबब ई सही आहे। व आख़िरुहु इत्क़ुम मिनन्नार, ऐं आख़िरी अशरो जहन्नम खां आज़ादी छुटकारे जो शो। इहो तॾहिं थींदो जॾहिं असां तव्हां सही तरीक़े सां रमज़ान मुबारक जो हक़ अदा कंदासीं। तव्हां असां ख़ुशि नसीब आहियूं कि रब पाक सिर्फ़ु हिकिड़ो महीनो रोज़ो रखाए, वरना त अॻियुनि उम्मतुनि ते 6 महीना रोज़ा, 6 महीना लगातार रोज़ा, वरी 6 महीना मोकल। किन उम्मतुनि ते इहो कि हिकिड़े ॾींहुं रोज़ो रखिणो आहे, ॿिए ॾींहुं छॾिणो आहे, वरी रोज़ो रखिणो आहे, सॼो साल। पर अल्लाह पाक असां तव्हां ते आसानी कई आहे कि सिर्फ़ु हिकिड़ो महीनो रोज़ा रब पाक फ़र्ज़ किया है। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ईमान वारो मारो पावाते रोज़ा फ़र्ज़ किया है, रुगो तव्हां ते न पर तव्हां खां पहिरियों उम्मत ते बीमार रोज़ा फ़र्ज़ किया है। मता ये समझो थे रुगो हिन उम्मत ते यो बार रब रखियो आहे, वज़न रखियो आहे। अॻियुनि उम्मत ते इहा इबादत न हुई, न सभिनी उम्मतुनि ते अॻियुनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ हुआ। आदम अलैहिस्सलाम ते आशूरा जा रोज़ा फ़र्ज़ हुआ, अयाम 20, हर महीने में 3 रोज़ा, 13, 14, 15 अयाम 20 जा रोज़ा, ये आदम अलैहिस्सलाम ते फ़र्ज़ हुआ। साल के अंदर 12 महीना अंदाज़ लगाया तो आदम अलैहिस्सलाम ते भी 36 रोज़ा साल में फ़र्ज़ हुआ। असां अञा भी घटि। दाऊद अलैहिस्सलाम के उम्मत ते रोज़ा फ़र्ज़ हुआ 6 महीना, सोमे दाऊदी, हिकिड़ो ॾींहुं रोज़ो, हिकिड़ो ॾींहुं मोकल। पर पोइ बि रब पाक उहे रोज़ा असां तव्हां ते फ़र्ज़ न आहिनि कया, ऐं टाइम ऐं वक़्तु बि उन जो ॾिठो। तव्हां इहे सां वांगुरु सिर्फ़ु फिरिया फुरिया गावानी करे सिजल ते ॾेई न, बल्कि उन जो रोज़ो राति जो सिजलान खां पोइ रोज़ो खोलींदा, वरी जेसीं ताईं जागंदा हा तेसीं ताईं उन जे लाइ खाइण पीअण हुयो। जॾहिं निंड अची वई त रोज़ो शुरू थी।
22 कलाक 23 कलाक जो रोज़ो पर अल्लाह पाक हिन उम्मत ते आसानी शुरू में भी सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन ते रोज़ो इन तरतीब सां फरसा हुकुम आयो हिन उम्मत ते त पहिरीं रोज़ो ईअं हुयो सहाबा किराम भी रोज़ो ईअं ई रखंदा मगरिब खां पोइ इफ्तारी खां पोइ जेसी ताईं इशा ताईं जाॻियास तेसी ताईं हू खाइण पीअण न जॾहिं निंड अची वई त सुबुह रोज़ो न शुरू निंड अचण खां पोइ हाणे हुनजो रोज़ो शुरू हुओ हाणे चाहे राति जो कहिड़े बि टेम ते जागनि सुजाग थियनि हिन जे लाइ खाइण पीअण मना रवि साईं जी जे दौर में हिकिड़ो साहब वीचारो मरे मिस्किन मज़दूर रोज़ो रखी जॾहिं इफ्तारी जो टाइम आयो कुझु हुयो पाणीअ ते रोज़ो त ॻोल्हे घर वारे खे पुछी कुझु आहे की आहे कुझु भला तरस न किथां ओड़े पाड़े मां वठी अचां उहा वई किथां वठण ई जॾहिं मोटी आई तॾहिं ॾींहं जो थकल हिनखे निंड अची अखि जो लॻी वई त रोज़ो शुरू थी वियो घर वारी जेकॾहिं कुझु आलो बि सही त खाई न सघियो ॿियो रोज़ो शुरू थी वियो हाणे ॿियो रोज़ो बि हुनजो ईअं बुख ई अञ ते गुज़री जॾहिं शाम जो इफ्तारी वारो टाइम आयो रोज़ो त पाणीअ ते खोलियई पर वरी बि साॻी हालत में खाइण पीअण जे लाइ कुझु न हो तेसी ताईं हेॾा इंतज़ाम थिए तेसी ताईं वरी हिनखे निंड अची वई त वरी रोज़ो शुरू थी वियो 2 ॾींहं लगातार रोज़ो ईअं रखी 3 ॾींहं हिनखे रोज़े जी हालत में बेहोशी अची वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किस्सो ॿुधायोसीं हिन सां ई वाक़ियो थियो आहे कि बुख जी उञ जे करे हिनजो रोज़ो शुरू थी वियो हाणे बेहोश हुआ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत लिल आलमीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गमगीन थी विया दुख में अची विया त मुंहिंजी उम्मत खे ऐं यकीन कयो जॾहिं हुज़ूर परेशान थी दावा त रब जी रहमत भी जोश में अची वेंदी हुज़ूर जो उहो दुख अल्लाह पाक खां बर्दाश्त न थियो रब पाक फरमाए जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब खे ॿुधा त मां रब तोखे न गमगीन ॾिसण नथो चाहियां बराबर तुंहिंजे उम्मत ते तकलीफ़ अची वई आहे मुश्किल वक़्त में तुंहिंजो सहाबी बेहोश थी वियो आहे पर मां रब अॼु बि तव्हां ते आसानी थो कयां तव्हांजे लाइ मां रब पहिरियों हुकुम ख़तम करे मां रब तव्हांखे ॿियो हुकुम थो ॾियां कि उहिल लकुम लैलत सियाम रफ़स इला निसाइकुम हुन्न लिबासुन लकुम व अंतुम लिबासुन लहुन्न अलिम अल्लाहु अन्नकुम तख्तानून अनफुसकुम फताब अलैकुम व अफा अन्कुम फलआन बाशिरुहुन्न वब्तगू मा كتب الله لكم وكلوا واشربوا حتى يتبين لكم الخيط الابيض من الخيط الاسود من الفجر तफ़सील सारा पाक हुकुम नो मुंहिंजा महबूब मां रब तव्हांजे करे इन तव्हांजे उम्मत ते आसानी कई आहे हाणे इन जो रोज़ो फजर बिरह खां बाद में शुरू थी इन खां पहिरीं इन्हनि खे सॼी राति इन जे लाइ छूट हुआ पूरी राति खाई भी सघनि था पी भी सघनि था भले निंड अची भी वञे तॾहिं बि हिन जो रोज़ो शुरू न थी मुंहिंजा दोस्तो तव्हां सां में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो रोज़ो हुजे हा त पोइ तव्हां असां छा था सम्झूं हे त आसानी आहे फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून मार रोज़ा ते इन लाइ फर्ज़ जानता त तव्हां में तक़वा जे परहेज़गारी अचे रोज़े रखण सां इंसान जे अंदर परहेज़गारी ईंदी आहे खौफ़ खुदा ईंदो आहे तक़वा ईंदो आहे जो त रोज़ो इंसान खे गुनाहनि खां बचाए असौम जुन्नतुन हुज़ूर फरमाया रोज़ो अव्हां जे लाइ गुनाहनि खां ढाल आहे मालम युखिफ़ा जेसी ताईं उन ढाल खे भॼे नथो तोड़े नथो तेसी ताईं इहो रोज़ो उन जे लाइ गुनाहनि खां ढाल आहे इहो रोज़ो इंसान खे गुनाह खां बचाए थो रोज़ो इंसान खे जहन्नम खां बचाए रोज़ो इंसान के अल्लाह के गज़ब ऐं कावड़ खां बचाए लअल्लकुम तत्तकून रोज़े जो सबब इहो आहे कि तव्हांजे अंदर तक़वा ऐं परहेज़गारी
रोज़े जा जेके लवाज़मात आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखणो। तॾहिं असां तव्हांजो रोज़ो असां तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। जेकर असां तव्हां रोज़े जे लवाज़मात जो ख़्यालु नाहे कयो तो भाई रोज़ो असां तव्हांजे लाइ कंहिं क़िस्म जो फ़ाइदे वारो। रोज़े जा लवाज़मात छा आहिनि? ज़बान जी हिफ़ाज़त, अख जी हिफ़ाज़त, कन जी हिफ़ाज़त, हलालत इफ्तारी, हलालत सेरी, खाए भी रोज़ो रखे भी हलालत, छोड़े भी हलाल। इन्हनि शयुनि जो जेसी ताईं एहतमाम नथो करे तेसी ताईं इहो रोज़ो असां तव्हांजे लाइ कंहिं क़िस्म जो फ़ाइदो न थींदो। ऐसे फरमा केतिरा माण्हू अहिड़ा बि आहिनि, केतिरा रोज़ेदार रुब स्वाइम लैस मिन सियामिही इल्लल जू, केतिरा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिनखे रोज़े मां सवाइ बुख ऐं उन जे ॿियो कुझु नथो नसीब। ये उहे इंसान आहिनि, उहे इंसान जेके रोज़ो त रखनि था पर रोज़े जे लवाज़मात जो लिहाज़ नथा रखनि। ज़बान जी हिफ़ाज़त न आहे, अख जी हिफ़ाज़त न आहे, कन जी हिफ़ाज़त न आहे, हथ जी हिफ़ाज़त न आहे, इहो रोज़ो असां तव्हांजे लाइ तक़वा जो सबब न बणे। छो त रोज़े में परहेज़गारी शर्त। जेकॾहिं असां तव्हां रोज़े में परहेज़ नथा कयूं त उनजो इहो वजह न थींदो त रोज़ो असांखे फ़ाइदो नथो ॾिए। रोज़े जो असर न आहे। रोज़े में पंहिंजी जॻह ते तक़वा आहे, तासीर आहे, पर उन जो असां तव्हां अदब न रखियो। दुनिया जे तर्फ़े ते कई दवाऊं आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। तजुर्बत सां, मुशाहिदत सां हिकिड़ी गोरी आहे शुगर जे लाइ फ़ाइदेमंद आहे। पूरी दुनिया उनखे मञे थी हीअ शुगर ते कंट्रोल थी करे, पर हिकिड़ो माण्हू गोरी बि खाए थो, सुबुह जो बि खाए थो, शाम जो बि खाए थो। गोरी खाइण सां गॾु वरी मिठाण खे बि इस्तेमालु कंदो थो रहे, बार बार रुके बि नथो, पीणो इस्तेमालु थींदो रहे थो। हाणे इहो माण्हू चए थो साईं मां 2 गोरियूं खाधियूं, 3 गोरियूं खाधियूं, मुंहिंजी शुगर घटिजे कोन थी। इनखे कॾहिं बि फ़ाइदो कोन थींदो। भली 100 गोरियूं खाए हिकु ई वक़्त में, पर जेकर मिठाण बंदि नथो करे त उनखे कोई फ़ाइदो न थींदो। मुंहिंजा दोस्तो, जेकर असां तव्हां पूरो महीनो रोज़ो रखूं पर रोज़े जे लवाज़मात जो ख़्यालु नथा कयूं, जेके रोज़े जे अंदरि शयूं ज़रूरी आहिनि उन्हनि जो जेकर असां तव्हां ख़्यालु न कयो त पोइ असां तव्हांजो अशर उहो थींदो। रमज़ान त गुज़री वेंदो पर असां तव्हांजे ज़िंदगी में कोई फ़र्क़ु न। रोज़े जो असल मक़सद आहे तव्हांजे अंदरि परहेज़गारी, तक़वा। अय्याम मादूदात, परेशान न कयो। थोड़ा ॾींहं न, एतिरा घणा बि न आहिनि। 6 महीना अरब मां ते रोज़ा न आहिनि फ़र्ज़ कया। हे उहे ॾींहं आहिनि जेके ॻणाइण वारा आहिनि, गिनतीअ वारा आहिनि, आङुरियुनि ते ॻणण वारा, जो ख़बर ई न पवंदी तव्हांखे जॾहिं तव्हां रोज़ा रखणु शुरू कंदा त ईअं हलिया वेंदा जो तव्हांखे पतो बि न। अय्याम मादूदात, मुख़्तसर ॾींहं आहिनि जेके जल्दी में ख़त्म थियण वारा, जल्दी में गुज़रण वारा। फमन कान मिनकुम मरीज़न अव अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। हाँ, ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। मां रब खे बि सख़्ती नाहे कई, पंहिंजे ॿारनि ते तंगी नाहे कई। जेकॾहिं को अहिड़ो इंसान आहे जेको मरीज़ आहे, फमन कान मिनकुम मरीज़न, जेकॾहिं को तव्हां मां को बीमार आहे, अव अला सफ़रिन, या वरी सफ़र में आहे, ॿाहिरि आहे, घर खां ॿाहिरि आहे, फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। इन जे लाइ मां रब इजाज़त ॾिनो त जेसीं ताईं हे पंहिंजी बीमारीअ खां ठीकु थिए, सफ़र खां वापसि अचे त पोइ बाद में हुनजी क़ज़ा करे। रमज़ान जे महीने में उहो बीमार आहे, बीमारी हुनखे लॻल आहे, हाणे उहा आर्थिक बीमारी आहे, जेसीं ताईं हुनजी बीमारी ख़तमु थिए तेसीं ताईं रब चयो मां तव्हांजे लाइ रुख़्सत रखी आहे, इजाज़त रखी आहे। तो इन रोज़े की बीमारी हालत में तव्हां रोज़ो न रखो, तव्हांजे लाइ इजाज़त आहे। बाद में जॾहिं तव्हांजी उहा बीमारी ख़त्म थिए त पोइ बाद में हुनजी क़ज़ा कयो। सफ़र में हो, सफ़र जे अंदरि तव्हांखे मशक़त आहे, तकलीफ़ आहे, तंहिंजे करे मां रब तव्हांखे सफ़र में बि इजाज़त ॾियां। ये सफ़र उन दौर जो सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन जे दौर जो जेको उठनि ऐं पैदल सफ़र थियो। अॼु जो सफ़र असां तव्हांजो जेको आहे गाॾियुनि जो, कारुनि जो, एसियुनि वारनि गाॾियुनि जो, इहो सफ़र इहो एॾो तकलीफ़ रोज़े जे लाइ तकलीफ़ ते न आहे।
जो अॼु जे दौर जे सफ़र में असां तव्हां रोज़े खे छॾियो। हाँ जेकर असांजो सफ़र अहिड़ो ॾुखियो आहे 15 कलाकनि जो 8 कलाकनि जो, उन में त असां रोज़ो छॾे सघूं था, या उन सफ़र जे अंदरि सवारी जी मशक़त हुआ, सवारी जो मुश्किल इंतज़ाम आहे, त उन में त असां सफ़र अहिड़े सफ़र जे करे त रोज़ो छॾे सघूं था। पर जेकॾहिं सफ़र आसान आहे त उन सूरत में रोज़े खे छॾणु मुनासिब न आहे। सफ़र खे मामूली बहानो बनाए रोज़ो छॾणु, को माण्हू कराची में वञे, कराची में वेठो आहे, कलाक ॾेढ जो सफ़र आहे, उन खां पोइ सफ़र जी सहूलियतूं आसान आहिनि। हाणे अहिड़े माण्हू जे लाइ इन सफ़र में इहो सफ़र आसान आहे, इन में रोज़े छॾण जी इजाज़त कोन्हे का। सख़र ताईं वञे थो, एसी गाॾियूं आहिनि। हाँ अञा जेकर हिन जो अञा वॾो ॾिघो सफ़र आहे, 500-600 किलोमीटर जो अञा मथे सफ़र आहे, ॾिसे थो त मथां का तकलीफ़ अची वञे, उन सूरत में इhtiyat रोज़ो छॾे सघे थो। पर जेकर रखे त अञा बहितर आहे, छो त रमज़ान मुबारक जे रोज़े जी वॾी अहमियत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाया, जेको माण्हू रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾे थो बिना के उज़र जे, बिना के तकलीफ़ जे, बिना के बीमारी जे, को सबब कोन्हे, सिर्फ सुस्तीअ जे करे, मामूली सुस्तीअ जे करे रोज़ो छॾे, रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾे, बाक़ी सभु रोज़ा रखिया त सिर्फ हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो सुस्तीअ जे करे छॾियो अथनि। हाणे रमज़ान गुज़रण खां बाद में उन हिकिड़े रोज़े जी ज़िंदगी भर क़ज़ा करे, उन हिकिड़े रोज़े जे बदले में बाक़ी पूरी ज़िंदगी रोज़ा रखे भी, पर कोई भी पूरी ज़िंदगी वारा रोज़ा रमज़ान जे हिकिड़े रोज़े जे बराबर उन जे मुक़ाबलो नथा करे सघनि। अंदाज़ो लगायो कि केॾी इन महीने जे रोज़े जी अहमियत आहे, फर्ज़ियत आहे, फर्ज़ रोज़ो आहे, इन जे करे इनखे कंहिं बि सूरत में बिना के उज़र जे छॾणो न आहे। फमन कान मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र व अलल लज़ीना युतीक़ूनहु फ़िद्यतुन तआमु मिस्कीन। हाँ हिकिड़ो त बीमार जेको आरज़ी बीमारी अथसि, बाद में ठीक सघे थो त हाणे इन ते क़ज़ा आहे, सफ़र में आहे त इन ते क़ज़ा आहे। बाक़ी के माण्हू अहिड़ा बि जिनमें रोज़े रखण जी उमेद ई न आहे, उनखे अहिड़ी बीमारी लॻल आहे दाइमी, जो उन बीमारी मां उनखे छुटकारो मिली नथो सघे, उन में हाणे रोज़े रखण जी सलाहियत ख़तम थी चुकी आहे, या उमिरि जे हिसाब सां हू उमिरि में उन उमिरि हद ते पहुची चुको आहे जो उन खां बुख उन बर्दाश्त नथी थी सघे। अतांत साल जे जेके नंढे में नंढा ॾींहं आहिनि, सियारे जे ॾींहंनि में बि उन खां रोज़े रखण जी उमेद न आहे, त पोइ अहिड़े माण्हू जे लाइ फरमायूं कि फ़िद्यतु तआमु मिस्कीन, उन जे मथां वरी रोज़े जो फ़िदियो आहे, उन जो बदिलो आहे रोज़े जो। हाणे रोज़े जी क़ज़ा न आहे, क़ज़ा उन ते आहे जंहिंमें रोज़े रखण जी ताक़त आहे, उहो बाद में क़ज़ा कंदा, जंहिंमें आरज़ी बीमारी आहे। बाक़ी जे इंसान जे अंदरि पूरो साल रोज़े रखण जी ताक़त न आहे, हतां कि सियारे जे नंढनि ॾींहंनि में बि रोज़ो नथो रखे सघे, इन जे लाइ हुकुम आयो फ़िद्यतु मिन सियाम, फ़िद्यतु तआमु मिस्कीन, त पोइ हाणे पंहिंजे रोज़े जो फ़िदियो ॾियो, हिकु रोज़े जो फ़िदियो, हिकु मिस्कीन खे ॿ टेम खाधो कराए, रोज़ो रखाए ऐं रोज़ो खोलाए, इहो रोज़े जो फ़िदियो, या उन जी क़ीमत अदा करणु, उन खाधे जी क़ीमत के मिस्कीन खे ॾियणु, इहो रोज़े जो फ़िदियो आहे। फमन ततब्बा खैरन फहुव खैरुन लहु व अन तसूमू खैरुन लकुम इन कुंतुम तालमून। जेकॾहिं तव्हां रोज़ा रखो त इहे तव्हां जे लाइ बहितर आहे, तव्हांखे तकलीफ़ आहे, बीमारी आहे, इन सूरत में सफ़र में जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ सम्झो था त थींदी, पर पोइ बि रब ते भरोसो रखे तवक्कल करे तव्हां सफ़र जे तकलीफ़ बर्दाश्त खे हिकिड़े पासे करे रोज़ो रखियो, रब ते तवक्कल कई, रब चए थो त मां अव्हां जे लाइ सफ़र में बि आसानी शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, हे रमज़ान जो महीनो आहे जंहिंमें मां रब अव्हां ते क़ुरान खे नाज़िल कयो। रमज़ान ऐं क़ुरान पाण में ॿिन्ही जो ताल्लुक़ आहे, ॾींहं जो रोज़ो आहे, राति जो क़ुरान आहे। रोज़ा ॾींहं जो है, क़ुरान जो नुज़ूल राति जो आहे, क़ुरान जो ताल्लुक़ राति सां आहे। इन जे करे रमज़ान मुबारक में हिन उम्मत ते सुन्नत मुअक्कदा जे सूरत में तरावी रखी वई,
या रात की इबादत कुरान की तिलावत जो ताल्लुक रात सां शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास फरमाई कुरान वजे गुमान के ला हिदायत व बय्यिनातिन मिनल हुदा आई तमाम ला हिदायत बिगाल के वाज़ करे तो वल फुरक़ान आई कूड़ आई सच में तमाम ला वाज़ तो करे हक ई बातिल में फर्क तो करे फमन शहीद मिनकुम शहर फलयसुम चेत पाजे जिंदगी में रमज़ान जो महीनो ॾिठो रमज़ान जो चंड ॾिठो फलयसुम इन के रोज़ो रखो वमन कान मरीज़न अवला सफर फ़इदतु मिन अय्यामिन उखर जेकॾहिं बीमार आहे या सफ़र में आहे त मुबारक हुन जी क़ज़ा करे युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र अल्लाह मां जे लाइ आसानी करे भला युरीदु बिकुमुल युस्र रब तव्हांखे परेशान नथो करणु चाहे तव्हांजे मथां तंगी नथो करणु चाहे भले तुकमिलुल इद्दत हा जेकॾहिं तव्हांजा रोज़ा रहिजी विया आहिनि त पोइ बाद में हुनजो ॻाढ़ा पूरो कयो भले तुकमिलुल्लाह अला मा हदाकुम ऐं अल्लाह जो शुक्रियो अदा कयो जॾहिं बि तव्हां रोज़ो रखियो आहे उहो रोज़ो जॾहिं खोलियो त वरी रब जो शुक्र अदा कयो त मुंहिंजा अलाह तुंहिंजो शुक्र आहे तो मूंखे रोज़े रखण जी तौफ़ीक़ बि ॾिनी अॼु तुंहिंजे तौफ़ीक़ सां रोज़ो इफ़्तार कयो आहे या अलाह वरी सुभाणे बि मूंखे रोज़े रखण जी तौफ़ीक़ ॾिजाए भले तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून आई अल्लाह जो शुक्र अदा करता है अल्लाह पाक का दुआ है कि अल्लाह पाक सही तरीके से इन महीने के हक अदा करने की तौफीक नसीब अता फरमाए और कुरान पाक की तिलावत करने की तौफीक नसीब अता फरमाए नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब अता फरमाए इंसानियत की खिदमत करने की तौफीक नसीब अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।